हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफिशियल फिदा ऑफिशियल। अगर मुझे चैनल तव्हां सब्सक्राइब न कयो वञो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन भी दबायो। हाणे जेको आहे मां मार्ट वई हुयसि। पिछले व्लॉग में मूं ॾेखारियो त मां हे शइ वठी आई आहियां पंहिंजे खाइण पीअण जे लाइ, छो त सेरी ताईं कंहिं महिल जाॻा पई या कुझु त पोइ मूंखे नीड पई थिए। सो उहे मुंहिंजियूं शयूं ख़तमु थी वियूं हुयूं त मां वठी आयसि हींअर। ऐं हुन खां पोइ हाणे असां जेको आहे थोरो रेस्ट कंदासीं। उन खां पोइ सेरी अॼु जेको आहे रोज़ो रखंदासीं, छो त मूं कल्ह रोज़ो न रखियो। अॼु सफ़ा टाइट आहियां, अलहमदिल्ला माशाल्लाह माशाल्लाह। त हाणे बसि रोज़ा पंहिंजा स्टार्ट कयूं था। सेरी में उथंदसि। फ़िलहालु जेको आहे त मूंखे हिकिड़ी शइ ॿुधाइणी हुई, अलाए कहिड़ी हुई। हिते आयसि त मूंखे यादि आयो त मां ॾेखारींदसि। सो हीअ जेको मुंहिंजो शेड आहे, हीअ वारो, इहो मां यूज़ कंदी आहियां फॉर द ब्लेशान। ऐं सेकंड चीज़ जेका आहे, हिननि जी 2 शेड्स आहिनि मूं वटि, मां ॾेखारियां पई। हिकिड़ो हीअ आहे ऐं ॿियो हीअ। डिफरेंट शेड तव्हां करे सघो था थोरो कलर्स में, ठीकु आहे। कैमरा जी वजह सां एॾो त डिफरेंट न पियो अचे, लेकिन सामने खां आहे। त भाई हीअ जेको आहे न, इन खां अलावा मां ब्लश ऑन में हीअ बि यूज़ कंदी आहियां, ठीकु आहे। त मूंखां काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे पुछनि पिया त तव्हां पंहिंजो लाइट मेकअप कंदा आहियो, त उनजो तव्हां हिकिड़ो वीडियो बि ठाहियो। त मां सोचां पई ही सीरीज़ पई हले जेका व्लॉगिंग जी, रमज़ान जी, त इन विच में मां ईद जो हिकिड़ो ग्लैम मेकअप बि ॾींदसि, वीडियो ॾींदसि। उन खां अलावा रॉर वारो सभु चवनि पिया त उनजो सेकंड पार्ट किथे आहे, त इनशाला मां उनजो बि विच में, अगरि मां हिकु दिन व्लॉग न कयो त मां उहो अपलोड कंदसि, जीअं तव्हां उहो बि ॾिसी सघो उनजे आख़िरी पार्ट में छा थियो। सो उन खां अलावा जेको आहे तव्हां मेकअप जो चओ था, Q&A जो चओ था, त उहो सभु मां कंदसि इनशाला। मां इंस्टा ते रखंदसि। इंस्टा ते मूंखे फॉलो करे छॾियो, जीअं जेका बि अपडेट हुजे त मां इंस्टा ते ॾींदी आहियां, त तव्हां सभु माण्हुनि खे ख़बर पवंदी रहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां मूंखे ॿियूं वीडियोज़ बि ॿुधाईंदा रहो, त मां इनशाला उहे बि ठाहींदसि। हाणे पहिरीं ॻाल्हि Q&A वीडियो, त उहो Q&A जूं जेके बि क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां मूंखे ॿुधायो, त इनशाला सुभाणे न ॿिए दिन इनशाला असां उहा बि ठाहींदासीं। ऐं ईअं ई सीरीज़ बाय सीरीज़ पंहिंजा व्लॉग्स बि अॻिते हलाईंदा हलंदासीं। सो बसि हाणे जेको आहे घणो ई ॻाल्हाए वियमि, सफ़ा घणो। हाणे थोरो रेस्ट कयूं था। उन खां बाद जेको सेरी में उथंदासीं तव्हां सां मिलंदासीं पोइ। हाँ जी, त हिते सेरी जो टाइम थी वियो आहे ऐं मूं सेरी खाई बि छॾी आहे कॾोक। ऐं उन खां पोइ मूंखे यादि आयो आहे त मां त सेरी जो व्लॉग बि कोन कयो। चलो ख़ैरु, हाणे जेको आहे मूंखे फुली नींद पई अचे। सो पहिरियां मां निमाज़ पढ़ंदसि। त भई हीअ असां ठाहिया आहिनि एग बॉल्स। ही बिना मसाले वारा जेके आहिनि उहे युश जा आहिनि, ऐं ही सभु असांजा आहिनि। ही कल्ह असां इफ्तार में खाईंदासीं। The next day. सो गाइस, गुड मॉर्निंग। मां उथी चुकी आहियां ऐं हींअर टाइम कुझु एक्स्ट्रा ई वधीक थी वियो आहे। अॼु उथी आहियां कोई 4 पिया थियनि हींअर। हिकिड़ी जेका आहे नमाज़ जेका आहे उहा क़ज़ा थी वई आहे, त उनजे करे असां क़ज़ा नमाज़ बि ज़रूरु पढ़ंदासीं। ख़ैरु, मूंखे हींअर कमेंट आयो जंहिंजो मां चयोसि त हाणे ई रिप्लाई करे वठां। रॉर वारो सेकंड पार्ट जेको हुयो, तव्हां चओ था त उहो सेकंड पार्ट किथे आहे, त उहो मूं एडिट करे बि रखियो हुयो, अपलोड बि करे छॾियो, जस्ट पब्लिक कोन कयो हुयो। त ॿिए दिन ते जेको आहे रमज़ान थी वियो, त मूं चयो त हाणे रमज़ान में जेका पंहिंजा सीरीज़ रखिया आहिनि रमज़ान वारी, त उन में मां इहो सेकंड पार्ट कीअं रखां। पर अगरि तव्हां चओ था त थी सघे मां हिकिड़े दिन में 2 व्लॉग बि अपलोड करे छॾियां, या फिर तव्हां चवंदो हिकिड़े दिन जो व्लॉग जेको आहे स्किप कंदसि ऐं उहो फिर व्लॉग अपलोड कंदमि। अगरि तव्हां मूंखे जाम सपोर्ट ॾियो था ऐं एतिरा व्यूज़ वग़ैरह लाइक्स वग़ैरह कंदो, त इनशाला मां हिकिड़े दिन में 2 व्लॉग्स बि अपलोड करे सघां थी। फ्रेश वग़ैरह थियूं पिया, निमाज़ जी तयारी कयूं था, ऐं उन खां बाद वरी खाधे में ॾिसूं था छा पचे पियो छा न। त बसि हाणे जेको आहे उथण जी तयारी आहे पूरी। घणी निंड थी वई, घणो आराम थी वियो। सो बसि हाणे उथूं ऐं इनशाला थोरी देरि में तव्हां सां बि मां मिलां थी। हेलो टिनू, कीअं आहियो? ठीकु आहियो? छा थियो छा थियो छा थियो? अड़े 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 किथां पिया वञो? अबे हाय त कयो, हाय त कयो। अड़े हाय बि कान कंदा?
कोको बि कोन ॾींदसि पोइ आउं। हाय कयो, हाय। हाणे मां फ्री थी अची चुकी आहियां त मूंखे ख़बर पई आहे पालक वारा पकोड़ा पिया ठहनि ऐं उन खां अलावा मीट जो सारन पियो ठहे। त इहो मूंखे ॾाढो पसंदि आहे, इन जे करे कुझु कुझु शयूं मां तव्हांखे ॿुधाईंदी थी हलां त मूंखे छा छा पसंदि हूंदो आहे। त हलो भाई उहो पाण पचायूं था। ऐं थोरो ग्रेवी मूंखे ॾाढी पसंदि हूंदी आहे त ग्रेवी टाइप पचाईंदासीं। त बसि हाणे हलूं, जाम देरि थी वई आहे, हलूं था ऐं पाण पचायूं था। ऐं इहो आहे त मां हीअ पंहिंजे लाइ बि ठाहियां थी पंहिंजे शुद्ध हथनि सां। हे ॾिसो मुंहिंजा हथ, शुद्ध हथ, सुठा सुठा हथ। खैर सुठियूं भाॼियूं हुजनि त पचाइण में बि मज़ो ईंदो आहे। क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा। जेको आहे असांजी पालक जा जेके आहिनि पकोड़ा पचाया आहिनि। हथ यार मुंहिंजा त जली विया सफ़ा। हुई बुड़ी ॿारनि जो कोको, ॿार ई हिननि सभिनीनि खे व्यूज़ ॾियनि था न, असांखे त ॿार बि व्यूज़ कोन था ॾियनि। अच्छा त हीअ जेको आहे तव्हां खाईंदा? अच्छा खायो। पर हीअ जेको आहे मस्जिद जा पकोड़ा आहिनि जेके असां मस्जिद मोकिलींदासीं। ओए ओए नियत ख़राब पई थिए छा? खैर खैर पाण इफ़्तार में खाई था वठूं। अच्छा खायो भला। कहिड़ो पकोड़ो आहे इहो? आलू वारो? हीअ पालक वारो नथो वणे छा? गंदो आहे? गंदो न आहे, सुठो आहे। अच्छा अच्छा चलो खायो खायो। सो भाई गावा, एप्पल, चीकू एंड द लास्ट वन इज़ बनाना। ऐं हाणे कुकुम्बर, चाट मसालो ऐं उन सां गॾो गॾु असां रखी आहे लस्सी। त हाणे असां फ्रूट चाट ठाहिण वारा आहियूं। सो भई मूंखे त पंहिंजी भेण जे हथनि जी चाट ॾाढी पसंदि आहे, ॾाढी पसंदि आहे। इन जे करे मां इन में ज़रो बि हथु कोन विधो आहे त मतां कोई हेॾा होॾा जी थी पए। त भई मुंहिंजी हाणे भेण ठाहे पई, इहे सभु मिक्स करे चुकिया आहियूं। ऐं हाणे जेको आहे लस्सी मथां विधी आहे, उनखां पोइ चाट मसालो। इट्स लुकिंग डैम यमी। इन जी ही फाइनल लुक आहे। 1 hour later. आहे असां रिफ्रेशमेंट इफ़्तार जी जेका आहे उहा करे छॾी आहे। हाणे बसि निमाज़ पढ़ूं, उन खां बाद वरी थोरी देरि बाद 10-11 बजे वरी असां वरी पंहिंजी मानी खाईंदासीं। छो त हींअर बसि रोज़ो रखियो आहे त थोरी रिफ्रेशमेंट ई थींदी आहे त पेट फुल थी वेंदो आहे। इन जे करे बसि हाणे जेका निमाज़ पढ़ूं था ऐं पोइ वरी थोरी देरि खां बाद बि मिलूं था। मानी वानी आउं खाई चुकी आहियां ऐं हाणे इहा ॻाल्हि पई ॿुधायां त बसि गर्मी अची वई आहे। ऐं हूअं ईअं पियो लॻे त रमज़ान सुठो गुज़री वेंदो बिना एसी जे, लेकिन ईअं थियो कोन। एॾी गर्मी थी वई आहे हैदराबाद में, त एॾी गर्मी थी वई आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे त ॿियनि इलाइक़नि में कीअं। जितां जितां मूंखे सभु ॾिसो पिया मूंखे ॿुधायो त तव्हांजे शहर में हाणे कीअं मौसम। घर वारा चवनि पिया हिन खे 26 ते रखो, हीअं रखो, हूअं कयो, हींअर फीवर थी वेंदो। अहिड़ो कुझु थिए त कोन पियो। अञा गर्मी में फ्लू पियो थी वञे, बार बार तबियत ख़राब थी थिए। खैर हाणे जेको आहे त असां वञूं पिया पार्लर ते, त तव्हां बि असां सां गॾु हलो। आई थिंक मां मे बी आईब्रो करायां या फिर कुझु अगरि वैक्स कराई त तव्हांखे ॿुधाए वठंदसि। त भई मां पार्लर अची वई आहियां ऐं हाणे जेको आहे माइन जूं ॻाल्हियूं स्टार्ट थी वियूं आहिनि ऐं असांखे पान मिली चुका आहे त भई पान खायूं था। हाय छा सूर थिए थो? पचो न कंहिंजे पार्लर ते आया आहियो? लॻे थो मज़ो तव्हां घणो थो अचे? अपलिप्स में मज़ो ईंदो आहे छा? हिनखे वेहारे ॿुधाया। लॻे थो छा जो त हरदम परवाज़ थियण वारो आहे हाणे। वई वई कलम भर कलम थी त उहा ई शक्ल वई आहे। मां पंहिंजी दोस्त जी पार्लर ते आई आहियां, हेवनली ग्लो ते। ऐं हितां मां पंहिंजी जेका आहे न सर्विस कराईंदी रहंदी आहियां, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो आहे त ॾाढो सुठो पार्लर आहे। अगरि तव्हांखे अचिणो आहे त मूंखे ॿुधाए छॾियो। हीअ ॾिसी सघो था सेटअप ॾाढो सुठो आहे। अच्छा युसरा तव्हां छा था करायो? तव्हां युसरा ही कटिंग थी
कटिंग कटिंग थी क्या हा जाई बि कटिंग कयोसि भी तो सही भला कटिंग न के भला पणी त ॾियण ॾे यार ही कर्ल्स वारी त सुठा हूंदा आहिनि ॿारनि जा मूंखे ॾाढा वणंदा आहिनि गुडियूं हा सुठी पई लॻे डॉल्स लॻंदियूं इहो सुठा पिया लॻो हितां ॾिसो यश हितां ॾिसो हेलो हितां ॾिसो हा सुठा पिया लॻो भाई मुंहिंजा जेके अपर लिप्स आहिनि उहे डन थी चुका आहिनि ऐं लिटरली मुंहिंजी सॼी जेका ई साइड आहे उहा रेड थी चुकी आहे सो हाणे बसि जेको आहे त घर हलूं था सो भाई असां पंहिंजो व्लॉग जेको आहे हिते एंड पिया कयूं मूंखे उमेदु आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो ईअं ई लाइक कमेंट कंदा रहो मिलूं था अॻिले व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो अल्लाह हाफ़िज़ बाय बाय से बाय बाय